जी नाज़रीन तव्हांखे सबूतरो खां ख़बर ॾींदा हलूं त अॼु सबूतरो शहर जी किरीसेंट स्कूल भरिसां रहंदड़ ओड बिरादरीअ जे मर्दनि ऐं औरतुनि मिसमात वज़ीरा, मिसमात रमेशा, सुनीता, गुलपरी, दादलो, सॼण, बेबू, नज़ीर, सिकंदर राजा ओड एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते दादलो ओड मीडिया वारनि खे दाईं ते ॿुधायो त मुंहिंजी 15 साला धी निध्या ओड जेका गर्ल्स स्कूल सोभोदरो 9 जमात जी शागिर्दियाणी आहे उनखे असांजी ओड बिरादरीअ जो नौजवान वज़ीर वलद अरबेलो ओड अगवा करे खणी फरार थी वियो आहे। हिन चयो त जॾहिं त मुंहिंजी न्याणी जो संगम वज़ीर ओड चाचो लॻे, अहिड़ी शादीअ जी इजाज़त असांजो मज़हब में पिण न ॾिनी थी वञे। हिन SSP खेरपुर ऐं ॿिए वस वारनि खां मुतालबो कयो त मुंहिंजी न्याणी निध्या ओड खे बाज़ियाब कराए मूं मिसकिन सां इंसाफ़ कयो वञे। औरंगज़ेब पीरज़ादो सोभोदरो।